शफात अली मेतलो साईं जो ख़ैर पंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला तोखे वास्तो वा अम्मा बतूल सैयदा फातिमा ज़हरा सलाम अल्लाह अलैहा जो ऐं अम्मा बतूल जे बचड़न जो वास्तो थिए शेर अली मेतलो साईं के साईं जे सभिनी घर वारन के बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ मौला शफाअत अली साईं के हिन वकालत सां गॾु सरकारी वॾी नौकरी ऑफिसरी बि अता फरमा। ओ मौला साईं जे एडवोकेट शफाअत अली साईं जे सभिनी भाइरनि के पढ़ाई में कामयाबियूं अता फरमा। ओ मौला साईं वारनि जे सभिनी घर वारनि के ओ मौला अमन न्याणियुनि खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। ओ रब हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला साईं एडवोकेट शफकत अली साईं ओ मौला वो भी कराची में रहता तुझी अमान पनाह में उन्हनि के हर मोड़ ते कामयाबी या इज्जत अता फरमा। अज जेके बिन दुआ में वेठा असां सभिनी जो बेड़ो तार जेके नौजवान छोकरा वेठा इन्हनि के कामयाबी दे रोजगारियूं अता फरमा। अम्मा ज़ैनब जो वास्तो थी अज असां सभिनी जो बेड़ो तार। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। ओ मौला सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। ओ मौला आका जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा। ओ मौला ए करीम जे जे मुखे एडवोकेट शफाअत साईं के दुआन जे लाइ चयो आहे सभिनी जा बच्चा घर आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहू व आखिर ज़हूरहू रहमतल लिल आलमीन वजूदहू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे